अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां मुबशिर सोलंकी सबका पहले एक नजर हेडलाइन थी। अमेरिका ईरान में ॻाल्हियूं अॼु इस्लामाबाद में थींदियूं, समूरा इंतजाम मुकम्मल। अमरीकी वफ़द नायब सदर जेडी वेंस की क़यादत में इस्लामाबाद पहुंची वियो। वफ़द में ख़ास नुमाइंदो स्टेविड कॉफ ऐं सदर ट्रंप जो नाती जेरेड किशनर भी शामिल। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं ॿियनि तरफ़ां एयरपोर्ट ते वफ़द जी आजियां। ईरानी वफ़द भी स्पीकर बाक़िर कालिबाफ ऐं परदेही वज़ीर अब्बास इराक़ची जी अॻवानी में इस्लामाबाद मौजूद। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त इस्लामाबाद ॻाल्हियुनि लाइ सुठी टीम उमाणी आहे। असां लाइ डील बहितर हूंदी त ईरान वटि एटमी हथियार न हुजनि। अमरीका खे कंहिं बि बैक प्लान जी ज़रूरत न आहे। पंहिंजे बयान में अमरीकी सदर वधीक चयो आहे त हरम्स वारो सामूंडी लंघ जल्द खुली वेंदो। हूअं बि हरम्स वारो सामूंडी लंघ असां इस्तेमालु नथा कयूं, ॿिया मुल्क इस्तेमालु कनि था। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर बाहि विसाइण ऐं ॻाल्हियूं कराइण में तारीख़ी किरदार अदा कयो। ख़िते में हाणे जंग न पर अमन जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। दुरियूं ॻाल्हि ॿोल ज़रिए मामला हल करण ते राज़ी आहिनि। क़ौम खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त आरज़ी जंगबंदी थी चुकी आहे। हाणे उन खां ॾुखियो मरहलो डिघे मुदे जी जंगबंदी आहे। हीउ मरहलो ऐं मेक ऐं ब्रेक जे बराबरि आहे। रानीपुर वेझो जोड़ेजा धुरिन में खूनी बेढ़ांद, हिक ॿिए मथां हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। औरत समेत 4 ॼणा क़तल। दरवाज़ा शरीफ जे ॻोठ वरियो वाहन जी धुरिन में हलंदड़ पुरानो तकरार ॿीहर भड़की उथियो। फायरिंग में साईं दात, लाल खान ऐं औरत समेत 4 ॼणा मारिजी विया। 5 खां वधीक ज़ख़्मी। धुरिन में फायरिंग जो सिलसिलो जारी। छिकतान ते ज़ाब्ते लाइ वॾी पुलिस नफ़री तलब। टंडो जाम वेझो पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुबैना मुक़ाबिलो, 4 फौरू मारजण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त टंडो केसर लिंक रोड ते ॾोहारियुनि जी मौजूदगी जे इत्तला ते कार्रवाई दौरान मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग जी ॾेवट में 4 ॾोहारी मारिजी विया ऐं 3 ॾोहारी ऊंदाही जो फ़ाइदो वठी फ़रार थी विया। पुलिस मूजिबि मारिजी वियलनि जी सुञाणप अब्दुल कदूस लाशारी, असद बोज़दार, अब्दुल जब्बार सब्ज़ोई ऐं इरफान बुलेदी तौर थी आहे। मारिजी वियल 4 फौरू कुझु ॾींहं अॻु इस्लामकोट खां हैदराबाद वेंदड़ कोच जे मुसाफ़िरनि खां फुर लुट में मुलविस हुआ।